कंबर में बोड सबब केतराई गोठ पानी हेठ अचण खां पोइ बेघर थियल मुतासिर मुख़्तलिफ़ हंधनि ते तरसियल आहिनि। जन वसवारनि खे वाहर जी अपील कई आहे। वधीक तफ़सील कंबर मां कयूम चांडे जी रिपोर्ट में। नाज़रीन, हिन वक्त असी गोठ मोहम्मद रफ़ीक तुनियो जे स्कूल में मौजूद आयूं। हिते वडी तादाद में जागीर चांडे जे केतरनि गोठन जा बोड मुतासिर पंहिंजन औरतुन बाड़न सां वेठल आहिनि ऐं उन्हनि खां पुछंदासीं त संदन जी कहिड़ी वार कई वई आहे। असां वेठल गोठ ॾहेर खान चांडियो, असां 0 पॉइंट जे लॻे वेठा आहियूं। असांजे विच में 2 सिमूं आहिनि ऐं SP बंदि आहे, जेको उहो असां वटां मीरपुर बुर्ड़े खां टुटी चुको हो। असां वॾे मुसीबतन मां निकिरंदे हिते अची गोठ मोहम्मद रफ़ीक तुन्ने में पहुतासीं। इंजोर जो स्कूल आहे जंहिंमें छित बि पयल जंहिंखे कान्हे का। असांखे गुज़ारिश आहे सिंध हुकूमत खे त असांजी कुझु सहायता करे। ज़िले इंतज़ामिया DC साहब खे हिन वक़्त ताईं को बि तदारक असांजो न थियो आहे। सही छॾियासीं इन करे त बोड अचे वई, जेको आहे त पाणी जा रौकाना फ्री हो। ॻोठ खे निकिरणी का वाट बि कोन हुई जो असां निकिरी वञूं हा, पर हिकिड़ी मथां ई की ओट अचे वई, उन खां असां पोइ गुज़र थींदा कहीं वञी दरिया जी पनाह वरितीसीं। उन ते बि पाणी अचे वियो। असांखे न को राशन आहे, न पाणी आहे, न वटि को असांखे का छांव जेका को तंबू आहे, कुझु बि न आहे असां वटि। अॼु ताईं असांजे कंहिं बि माना अचे को सहारा न लधी आहे। त माना हाणे ग़रीब आहिनि, उन्हनि खे अचे ॾिसूं। असांजा ॿार आहे, उन्हनि खे मोशन लॻा पिया आहिनि, उहे सही न आहिनि। असां ग़रीब, असां वटि पैसो 5 रुपया न लभनि। मर्द असांजा बेरोज़गार आहिनि, उहे उते धारा लॻा वेठा आहिनि। असां लॾे अचे पाणी अचे, असांखे तंग कयो, नंढा बचड़ा वठी नितासीं। अचे मींहनि छा वधो आहे, बोड बि आई आहे, माल रिज़्क़ इहे विया, अन बान कुझु न कढियासीं। सिरड़ा वठी हिकिड़ी कटड़ी कढियासीं, ॿियो कुझु बि कोन कढियो सघूं था। भाऊ असां बोड जा ॿुॾल आहियूं, 0 पॉइंट जा आहियूं, ॾहेर खान चांडे जे ॻोठ जा आहियूं। असां बंद खे खंडु लॻी वियो, असां कुझु बि न कढी सघियासीं। असांजा माल रिज़्क़ उते मरी विया। हर शइ वही वसंदे मींहनि में असांखे दगु न रस्तो, न त असां पंहिंजा बचड़ा वठी कढी कई आया आहियूं। हितड़े बि असांजी हितड़े न का सार, न संभाल, न का असांखे को ॼणो, न राशन, न पाणी, कुझु बि न। नाज़रीन, अवां बोड मुतासिरनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। हिते तक़रीबन ॾहेर चांडियो, जमाल खान चांडियो ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ ॻोठनि जा बोड मुतासिर पंहिंजनि ॿारनि औरतुनि समेत वेठल आहिनि। जॾहिं त इंतिज़ामिया जे तरफ़ां, चूंडियल नुमाइंदनि जे तरफ़ां ऐं सिंध सरकार तरफ़ां असांजी का बि वाहर न कई वई आहे। इन करे हितां जे बोड मुतासिरनि इहा ज़िले इंतिज़ामिया, चूंडियल नुमाइंदनि, सिंध सरकार खे अपील कई आहे त बोड मुतासिरनि जी वाहर कई वञे, त जीअं ही जेके ॾुख ऐं मुसीबत वारे वक़्त मां गुज़री रहिया आहिनि, त उन्हनि जी बि का सहायता थी सघे। कैमरा टीम सां गॾु पीर कयूं, धरती TV न्यूज़, कंबर।